चेतनाणी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। सौराष्ट्र में मेघमहर, राणावाव में 5, पोरबंदर में 4.5 ऐं कुतियाणा में 2.5 इंच बरसात। भारत ऐं पड़ोसी देशनि में चूड़ीअ जहिड़े आकार में ॾिसण आयो सिज ग्रहण। घणनि ई हंधि जुड़ जहिड़ो माहौल। भीड़ न गॾु थींदे ट्रंप जी ॿी चूंड रैली रद्द। गांधीधाम बचाउ ऐं अंजार जूं बसूं घटि हूंदे बसुनि में थिए थी धक्का मुक्की। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 4,12,788 थिया। कुल मौत 13,291 थिया। 2,28,504 थिया रिकवर। कच्छ जे SRK कॉलेज कई विद्यार्थियुनि खे 6 महीननि जी फी माफ़। कच्छ जे मांडवीअ जे जहाज़ ओमान में 8 क्रू मेंबर्स खे बचाए वरितो। कच्छ जे कीडाणा शमर शेख पीर जे मेले में थींदी सरकारी नियमनि जी पालना। सूरती उद्योगकार चीनी वेबसाइट सां किरोड़नि जे वापार में विधी रोक। CM विजय रूपाणी STA लाइ कयो 46 किरोड़नि जो प्रोजेक्ट लोकार्पण। क्रिकेटर इरफान पठान कयो खुलासो। मां बि थी सघां पियो सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर, पर कोन मिलियो कंहिंजो बि सपोर्ट। 6 अंतर्राष्ट्रीय योग ॾींहं ते PM नरेंद्र मोदीअ चयो प्राणायाम इम्यून सिस्टम खे मज़बूत करण में थींदा आहिनि मददगार। कम अनुशासन सां करणु हिकु योग ई आहे। जलनेति क्रिया सां थी सघे थो कोरोना जो ख़ात्मो। सलमान खान ट्वीट कंदे चयो पंहिंजे फैंस खे त सुशांत जे परिवार ऐं फैंस जो साथ ॾियो। विरोध न करण जी कई अपील ऐं चयाईं छो त कंहिं पंहिंजे जो वञणु बेहद दर्दनाक हूंदो आहे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।